अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु आउं अव्हां सां हिकु अहिड़ी शख़्सियत जे बारे में ऐं उन्हनि जे कम जे बारे में तव्हां सां मां ॻाल्हाए रहियो आहियां, जेका शख़्सियत असांजी अदब में, तारीख़ में, ॿोलीअ जे हवाले सां, तइलीम जे हवाले सां ऐं मुंतज़मीन जे हवाले सां, इंतिज़ामिया जे हवाले सां तमामु वॾी क़दावर शख़्सियत आहे। ऐं ईअं चवंदुसि त मिर्ज़ा कलीच बेग जी जेका शख़्सियत आहे, उन्हनि जो कमु आहे, एॾो ई वॾो आहे जेतिरी असांजी पंहिंजी सिंध वॾी आहे। हा, मां मिर्ज़ा कलीच बेग जी शख़्सियत ते अॼु ॻाल्हाईंदुसि, उन जे कमनि ते मुख़्तसरनि ॻाल्हाईंदुसि, छाकाणि त हुनजो तमामु वॾो कमु आहे। मिर्ज़ा कलीच बेग जो नालो जेको आहे शमशुल उलमा मिर्ज़ा कलीच बेग आहे। हुनखे लक़ब मिलियो हो आलमनि जो शमशुल उलमा, आलमनि जो सिजु। इन जो मतिलबु इहो ई थियो त हू वाक़ई सिजु आहे, इल्म जो सिजु आहे, आलमनि जो सिजु आहे, तारीख़ जो सिजु आहे, असांजे ॿोलीअ जो सिजु आहे, बल्कि असांजे सिंध जो बि हू सिजु ई आहे। छाकाणि त हुन जेको सिंधी ॿोलीअ में कमु कयो, कंहिं ॿी ॿोलीअ में कमु न कयो। हुन पंहिंजी ॿोलीअ खे, पंहिंजे वतन जी ॿोलीअ खे, पंहिंजे क़ौमी ॿोलीअ खे, पंहिंजे मादिरी ॿोलीअ खे हुन अहमियत ॾिनी ऐं उन में हुन तक़रीबन 400 खां वधीक, लॻभॻि 400 खां वधीक किताब हुन लिखिया, जंहिंमें तर्जुमा आहिनि, नावेल आहिनि, कहाणियूं आहिनि, ड्रामा आहिनि ऐं बायोग्राफी आहे, शाइरी आहे ऐं मुख़्तलिफ़ मौज़ुनि ते जेके अनेक मौज़ू आहिनि। तइलीम आहे, दर्सी किताब आहिनि, वण ॿूटा आहिनि, आबी जीवत आहे ऐं इंसान जूं बुनियादी जेके घुरिजूं आहिनि उन्हनि ते पिणु हुन लिखियो आहे ऐं पाण हुन जेको सो हुन ते तहक़ीक़ कई आहे। सॼी सिंध घुमियो, सॼी सिंध में हू इंतिज़ामी तौरु कलेक्टर जो उहिदे ते रहियो ऐं पाण पंहिंजूं ख़्वाहिशूं, पंहिंजूं ज़ाती मसरूफ़ियतूं, पंहिंजा ज़ाती कम हुन तर्क करे पासे ते रखी हुन लिखण ऐं पढ़ण जो कमु कयो। छाकाणि त नई सिंध हुननि खे अॾड़ी हुई। नई सिंध ते मूंखे यादि अचे थो त नई सिंध अॾण वारा ॿिया बि दोस्त आहिनि, जीअं साईं मोहम्मद इब्राहिम जोयो, शेख अयाज़, साईं जैन सैयद, सोभो ज्ञानचंदाणी ऐं अहिड़े क़िस्म जा खोड़ जेके वरी असांजा हिन देश मां लॾे परॾेह में वञी वेठा आहिनि सिंधी। उन्हनि बि नई सिंध खे अॾण जे लाइ वॾी महिनतूं कयूं, वॾा किताब लिखिया, उन्हनि अदब खे, ॿोलीअ खे पंहिंजो कयो ऐं अञा कंदा था रहनि। मिर्ज़ा कलीच बेग जो हीउ किताबु मुंहिंजे आॾो आहे ज़ीनत। हीअ नावेल आहे ऐं हिन नावेल ते साईं जे नावेल ते ड्रामा लिखिजी चुका आहिनि ऐं उहे PTV तां ऐं ॿियनि जेके नशरियाती इदारा आहिनि उन्हनि तां उहे नशर थी चुका आहिनि, ॾेखारिया विया आहिनि। ऐं हीअ नावेल हिकु औरत ते लिखियलु आहे जंहिंजो मेन किरदारु ज़ीनत आहे ऐं उहा समाज जे अंदरि उन जी लाहिनि चाढ़ियुनि खे कीअं थी मुंहुं ॾिए, केतिरी हिमत सां, हौसले सां, अकुलमंदीअ सां, ॾाहप सां उहो वधे थी ऐं उहा ज़िंदगीअ में कामयाबु थिए थी। इहो नावेल आहे। ॿियो किताबु आहे नेकी ऐं बदी। हीअ जेको किताबु आहे सो ड्रामो आहे ऐं मूं जीअं गुज़ारिश कई तव्हांखे ॿुधायो हो त हर मौज़ूअ ते मिर्ज़ा कलीच बेग लिखियो आहे ऐं ख़ुसूसन अदब जो त को बि मौज़ू हुननि न छॾियो आहे। त हीअ जेको आहे सो ड्रामो आहे ऐं उन ड्रामे ते जेको सो लिखियो आहे ऐं ॾाढो सुठो ड्रामो आहे। नेकी बदीअ जे हवाले सां इस्लाही ड्रामो आहे ऐं जेके बि साईं जा किताब आहिनि उन्हनि में इल्मु ऐं इस्लाह असांखे मिले थी, इंसानियत मिले थी, रवादारी मिले थी। हीअ किताबु ड्रामे ते आहे ऐं हीअ किताबु ख़ुदि या वरी हीअ शख़्सियत ते लिखियलु आहे। हिन में उन्हनि माण्हुनि जे बारे में लिखियो आहे जेके हुनुरमंद आहिनि ऐं उन्हनि जा कुझु प्रोफाइल बि हिन में शामिलु आहिनि जेके हुनर ॼाणनि था या हुनर सिखी रहिया आहिनि ऐं उहे हुनरनि ते कमु करे रहिया आहिनि। असांजूं उन में औरतूं बि आहिनि, असांजूं जेके से मर्द बि आहिनि। आउं त चवां थो त तइमीर ऐं तख़लीक़ सिंध जी
जेका आहे उहा तरक़ी जेका आहे सिंध जी उहा औरत खां सवाइ अधूरी आहे ऐं हुन औरत ते बि हिन लिखियो आहे। हीअ औरतुनि ते ख़ालिस किताबु आहे तहफ़तुल निस्वा। औरतुनि जे हिसाब सां आहे, औरतुनि जा प्रोफाइल हिन में लिखियल आहिनि, जेके मज़हबी बि आहिनि त तारीख़ी बि आहिनि। तारीख़ी हवालनि सां जेके बि औरतूं असां वटि रहियूं आहिनि या दुनिया में रहियूं आहिनि उन्हनि जा प्रोफाइल लिखिया आहिनि ऐं ॾाढो सुठो ऐं बहितरीनु किताबु हीउ जेको साईं जो आहे। ऐं हिन जा तक़रीबन सभु किताब शुरू खां वठी सिंधी अदबी बोर्ड छपींदो रहियो आहे। हिन किताब खे जेको सो असांखे तव्हां दोस्तनि जी सभिनी जी महिरबानी ऐं मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे जेको तव्हां ॾिसो ऐं हुनखे सब्सक्राइब करियो, उन ते जेको सो कमेंट करियो। आख़िर में हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे त मिर्ज़ा कलीच बेग चेयर सिंध यूनिवर्सिटी में क़ाइमु आहे ऐं उन्हनि बि ॾाढो सुठो कमु कयो आहे ऐं जेके बि अणछपियल मिर्ज़ा कलीच बेग जा किताब आहिनि उहे छपींदा था रहनि ऐं अहिड़े नमूने सां मिर्ज़ा कलीच बेग जो जेको अदबी कमु आहे, इल्मी कमु आहे, उहो असांजे आॾो ईंदो रहे थो। हीअ शख़्सियत असांजी सिज आहे, असांजो जेको सो रहबर आहे ऐं हिन बुनियादु रखिया आहिनि असांजे अदब ते। हीअ जेके मूं 4-5 किताब तव्हांजे आॾो आंदा ऐं इहे पुराणा आहिनि, क़दीम आहिनि, हिननि जा इलाही छापा छपजी चुका आहिनि। हिननि दोस्तनि माण्हुनि ऐं जेके पढ़ंदड़ आहिनि, जेके अदीब आहिनि, जेके शाइर आहिनि, उहे उन्हनि हिननि ते लिखियो बि आहे, हिननि ते पढ़नि बि था। मिर्ज़ा कलीच बेग ते खोड़ सारियूं एमफिल थी चुकियूं आहिनि, PhD थी चुकियूं आहिनि। ख़ुदि हिन नाविल ते, हिन ड्रामे ते एमफिल थी चुकी आहे ऐं असां पंहिंजे इन ॾाहे माण्हूअ खे जेको सो सलाम करियूं था ऐं इन जा ई बुनियाद जेके रखियल आहिनि अदब में, उहे ई असां वटि जेके अॼु बि राइज आहिनि। संदसि शाइरी जा किताब आहिनि, संदसि आतमकथा आहे, साओपन कारोपन जेको सो उन जे उनवान सां, ऐं उन खां अलावा खोड़ मौज़ू आहिनि, तइलीम ते बि मौज़ू आहिनि, दर्सी किताबनि ते बि हुन लिखियो आहे, दर्सी किताब बि हुन लिखिया आहिनि। कॾहिं ॿिए वीडियो में ज़रूरु असां हुनजे दर्सी कमनि ते, इल्मी कमनि ते असां ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। ऐं इहा चवां थो त उहो को बि मौज़ू कोन्हे जंहिं ते मिर्ज़ा कलीच बेग न लिखियो हुजे। 400 खां मथे किताब लॻभॻि हुन लिखिया आहिनि ऐं असां इन ॾाहे माण्हू जो क़दुरु करियूं, हिन किताब खे पढ़ूं, पुरझूं, सम्झूं ऐं अमल करियूं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।